नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज जे 23 मर्द ऐं औरत NCHD उस्तादन जूं 6 महीननि खां पगारूं न थियूं। मुलाज़िमनि जो ज़िले खज़ाने आफिस आॾो धरनो। ट्रेज़री अमले पारां उस्तादन सां बदकलामी, आफिस जो मेन गेट बंद करे छॾियो। उस्तादन जो करप्ट ऐं बदमस्त ट्रेज़री अमले खिलाफ़ एहतजाज धरनो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ उस्तादन खान मोहम्मद, अब्दुल रफ़ीक कीरियो, महबूब अली मरी, रहीम अली, इरशाद अली, असगर अली ऐं ॿियनि जो चवणु हो त ज़िले जे कुझु NCHD मुलाज़िमनि जूं पघारूं जारी कयूं वयूं आहिनि, जॾहिं त ट्रेज़री ऑफिसर अमले सां मिली भगत करे पघारुनि लाइ रिश्वत जा पैसा बि वरिता आहिनि। उन बावजूदि रहियल 23 मेल ऐं फीमेल उस्तादनि जूं पघारूं न पियूं कयूं वञनि। उन्हनि चयो त अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ट्रेज़री अमलो उस्तादनि खे पघारूं ॾियण बजाए गारगंद करे धिका ॾेई ऑफिस मां कढी छॾी, जेका वॾी नाइंसाफ़ी ऐं उस्तादनि जी तौहीन आहे। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त करप्ट ट्रेज़री ऑफिसर अमजद मुग़ल ऐं संदसि बदमस्त अमले खिलाफ़ कार्रवाई करे उस्तादनि खे पघारूं ॾियूं।